अस्सलाम वालेकुम साथियों, या अली मदद हक़ मौजूद जी सिन जी लतीफ़ मां या कशिश ख्वाजा हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। अॼु मां ॻाल्हाईंदसि प्रिया कुमारी जे बारे में। अच्छा, प्रिया कुमारी जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त सवे सवाल अहिड़ा आहिनि जेको ज़हन में अचनि था त ॿिया माण्हू जेके अगवा थिया आहिनि उहे बाज़ियाब थी विया आहिनि, पर हिकिड़ी प्रिया कुमारी जेके हिकिड़ो वॾो अरसो थियो आहे 23 खां 24 महीना, इट्स अ बिग डील, उहा छाजे लाइ बाज़ियाब कोन थी आहे। ॿिया जेके माण्हू अगवा थिया हुआ उहे तक़रीबन काफ़ी माण्हू सभई बाज़ियाब थी चुका आहिनि, पर प्रिया कुमारी खे बाज़ियाब छो न पियो कयो वञे। अगरि अगवा केरु कंदो आहे त सभिनी खां पहिरीं उनजे पोयां बि हिकिड़ो रीज़न हूंदो आहे, का ख़ानदानी दुश्मनी या पैसो या वॉट एवर कुझु बि। लेकिन हिन जी जेको आहे सो का ज़ाती हिन जे माइटनि जी का दुश्मनी बि न हुई। इन खां अलावा अगवा करण खां पोइ पैसा बि न पिया घुरिया वञनि, जेके पैसनि जी डिमांड रखबी आहे उहा बि डिमांड न पई अचे। ॿिया काफ़ी माण्हू बाज़ियाब थिया, उन्हनि पंहिंजा जेको आहे सो पैसा भरिया ऐं उहे बाज़ियाब थी विया। त सम्झ खां ॻाल्हि इहे ॿाहिरि आहे त प्रिया कुमारी आख़िर बाज़ियाब छो कोन पई थिए, छा उहा हिन दुनिया में आहे या न। हिकिड़ो वॾो अरसो थी वियो आहे, हेतिरो जेको आहे पब्लिक जो प्रेशर आहे, सिंध जी आवाम जो एतिरो प्रेशर आहे, हेतिरा एहतजाज, हेतिरा धरना, हेतिरा माण्हू रोडनि ते रस्तनि ते निकिरिया आहिनि। उन हिकिड़ी न्याणी जे लाइ अलाए घणियूं सिंध जूं न्याणियूं रोडनि रस्तनि ते आयूं आहिनि, हुन जे लाइ आवाज़ु उथारियो आहे। तंहिंखां पोइ बि अगरि हू बाज़ियाब न पई थिए, छो त ॿिया जेके माण्हू आहिनि उहे सभु बाज़ियाब थियनि पिया, लेकिन सिर्फ़ु हिकिड़ी प्रिया कुमारी ई बाज़ियाब न पई थिए। इन जे पोयां छा रीज़न थी सघे थो? छा प्रिया हिन दुनिया में आहे बि या न? छा हुनखे क़तल त कोन कयो वियो आहे? अगरि प्रिया जे बारे में सोचूं था त अहिड़ा घणेई सवाल आहिनि जेके असांजे ज़हनशीन थियनि था, जेके काफ़ी अहिड़ा सवाल आहिनि जेके ज़हन में अचनि था त छा प्रिया हिन दुनिया में आहे या न। प्रिया खे अगवा करण जो रीज़न छा हो, मतिलबु छा हो? जॾहिं त माइटनि खां पैसा बि न पिया घुरिया वञनि, जॾहिं त माइटनि जी का दुश्मनी बि न आहे, पोइ छा रीज़न थी सघे थो प्रिया जी अगवा थियण जे पोयां? त काफ़ी अहिड़ा सवाल आहिनि जेके साम्हूं अचनि था। ऐं जेसि ताईं मां पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू शेयर करियां त प्रिया हींअर कहिड़े हाल में आहे, छा हुन ते तशद्दुद त कोन पियो थिए, छा उहा सही सलामत आहे? त रीज़न हुनखे अगवा करण जो सम्झ में न पियो अचे। जेसि ताईं ॾिठो वञे मुंहिंजे नज़रिए सां, मां माज़रत सां अर्ज़ु कंदमि त मां बि हिकु सिंध जी न्याणी आहियां ऐं कंहिंजी न्याणी जे बारे में ईअं न ॻाल्हाईंदमि, पर अगरि माज़रत सां मां अर्ज़ु कंदमि अॼु त प्रिया कुमारी सां बि उहो ई वाक़ियो पेश न आयो आहे जेको फातिमा फुरड़ो सां आयो। छा जेके माण्हुनि अगवा कयो आहे या जेके पुलिस अहलकार जेके इन केस में मुलविस आहिनि, मां नथी चवां, मां सभिनीनि खे हाईलाइट न पई करियां, मां सिर्फ़ु इहो बि चवां त जेके माण्हू इन केस में मुलविस आहिनि, जेके पुलिस वारा इन केस में मुलविस आहिनि, जेके इन्हनि सां गॾु मतिलबु आहिनि, अगवा करण वारनि सां गॾु आहिनि, धाड़ेलनि सां, सरदारनि सां, जागीरदारनि सां, बोहतारनि सां गॾु आहिनि, जेके पुलिस वारा उन सां गॾु मुलविस आहिनि, छा उहो इहे सोचे करे त प्रिया खे साम्हूं न पिया आणीनि त अगरि अला न करे अगरि अहिड़ी का बि शइ ज़ाहिर थिए थी त पोइ वापसि उहो ई रुझान वापसि सिंध में ईंदो जेको फातिमा जे लाइ थियो हो। इन डप में त इनखे ख़ामोश केस खे न पियो करायो वञे त छा हर ॿिए ॾींहुं वरी बि रोड बंदि, सिंध में हड़तालूं ऐं इहे जेको आहे सो क्राइसिस थियनि, इन करे त हिनखे लिकायो न पियो वञे। इन जे पोयां रीज़न्स काफ़ी थी सघनि था, पर अकॉर्डिंग टू मी, जेसि ताईं मुंहिंजी सोच वञे थी त मूंखे ईअं ई लॻे थो त प्रिया सां बि अला न करे प्रिया सां बि उहो ई थियो आहे त जेको फातिमा सां थियो। ऐं पुलिस अहलकार ऐं जेके ॿिया माण्हू आहिनि इहे इन करे ख़ामोश आहिनि, इन करे इन्हनि धाड़ेलनि जो, इन्हनि गुंडनि जो साथ इन करे पिया ॾियनि त अगरि असां प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायूं था त पोइ अला न करे अगरि अहिड़ी का ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त हर ॿिए ॾींहुं सिंध जा रोड रस्ता ब्लॉक हूंदा, शायदि इन करे। छो त मुंहिंजी जेसि ताईं सोच वञे थी त मूंखे ईअं ई लॻे थो त इन करे ई पुलिस अहलकार हुनखे बाज़ियाब नथा कराइनि, इन करे ई, हालांकि एतिरो प्रेशर आहे, पुलिस ते बि प्रेशर आहे, उन्हनि गुंडनि ते बि प्रेशर आहे, लेकिन प्रिया कुमारी बाज़ियाब न पई थिए। हेतिरा माण्हू थी चुका आहिनि पर प्रिया न पई थिए। इन जे पोयां रीज़न छा थो थी सघे? अहिड़ो कहिड़ो रीज़न आहे जेको प्रिया कुमारी बाज़ियाब नथी थिए?
छा अहिड़ी त का हरकत उन सां कोन थी आहे, उन नियाणी सां छा अहिड़ो त को वाक़ियो पेश कोन आयो आहे त इन करे पुलिस वारा लिकाइनि पिया या इन करे उनखे साम्हूं वठी अचण खां लाराइनि पिया या डिॼनि पिया, इन करे त कोन पिया कनि त सुभाणे अगरि अलाह न करे अहिड़ी का ॻाल्हि निकिती त उहा ई असांजी गिची में पवंदी। सवाल खोड़ सारा दिमाग़ में अचनि था प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ त छा हू ज़िंदा आहे या न, छा हुन सां अलाह न करे अहिड़ो को वाक़ियो त पेश कोन आयो आहे। सवाल खोड़ अचनि था ऐं इनशाला असीं चाहियूं था त प्रिया कुमारी बाज़ियाब थिए। असांखे असांजी सिंध खे, असांजे सिंध जे शहूर खे अहिड़ी नियाणियुनि जी ज़रूरत आहे। असांखे ज़रूरत आहे, अहिड़ियूं नियाणियूं असांखे खपनि थियूं, सिंध में असांखे अहिड़ियूं नियाणियूं घुरिजनि थियूं ऐं असीं जेतिरो बि असांखां थी सघियो असीं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ आवाज़ु ज़रूरु उथारींदासीं। पर मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हो प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ, उहो मूं पॉइंट ऑफ व्यू पंहिंजो शेयर कयो आहे ऑडियंस सां। वधीक जेके माण्हू मूंखे ॾिसनि था कमेंट सेक्शन्स में मूंखे इहो ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हांखे हिन जे पोयां जो छा रीज़न लॻे थो, तव्हांखे हिन जे पोयां छा रीज़न लॻे थो त छो आख़िर हेतिरा माण्हू बाज़ियाब थिया आहिनि पर प्रिया कुमारी बाज़ियाब न पई थिए, आख़िर छो, इन जो रीज़न छा थी सघे थो। ऐं मुंतज़िर रहंदसि माण्हुनि जे जवाबनि जी। जेके माण्हू मूंखे ॾिसनि पिया, जेके ॿुधनि पिया, जेके इंट्रस्टेड आहिनि, उहे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु जवाबु ॾींदा ताकी आउं वधीक खां वधीक पंहिंजा आइडियाज़ शेयर करियां ऐं वीडियोज़ अपलोड करियां। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि माण्हुनि खां त पंहिंजो आवाज़ु जेको आहे उथारींदा रहो, पोयां न हटिजो। सिंध जो शहूर, सिंध जूं नियाणियूं बि तव्हां सां गॾु आहिनि, सिंध जी नियाणियुनि खे घटि न सम्झो वञे। असीं मज़ामतूं कंदासीं, असीं करियूं पिया, असांखां जेतिरियूं मज़ामतूं पुॼनि पियूं असीं करियूं पिया ऐं असां अञा बि मज़ामतूं कंदासीं, असीं पोयां न हटंदासीं। मां जेको आहे चैलेंज करियां पई उन्हनि खे जेके इन्हनि गुंडनि सां दाड़ेलनि सां मिलियल आहिनि, उन्हनि खे मां सोशल मीडिया ते अची करे चैलेंज इहो पई करियां त असांखे हक़ीर न सम्झो वञे। सिंध जेको आहे निंदड़की नाहे, सिंध जो शहूर, सिंध जी आवाम हींअर जागी चुकी आहे। त पोइ इन करे जल्द खां जल्द प्रिया कुमारी खे बाज़ियाब कनि, अदरवाइज़ असीं जेको आहे सो वधीक मजबूर बि थी वेंदासीं ऐं अञा बि रोडनि ते रस्तनि ते निकिरंदासीं असीं बिल्कुलु। ऐं जेतिरो बि असांखां थी सघियो असीं प्रिया कुमारी मासूम नियाणी जे लाइ ऐं उन माउ जे लाइ आवाज़ु ज़रूरु बुलंद कंदासीं जेकी अॼु पंहिंजूं हंजूं हारे पई ऐं 2 सालनि खां पंहिंजी नियाणी खे ॾिसण जे लाइ हुन जूं अखियूं तरसी वियूं आहिनि। त मां गुज़ारिश कंदमि त अञा बि आवाम खे, सिंध जे नियाणियुनि खे, वधीक सिंध जी नियाणियुनि खे अञा मां गुज़ारिश कंदमि, सिंध में जेके बि असांजा ॿाहिरि आहिनि जेके मूंखे ॿुधनि पिया, जेसिताईं जेतिरी मुंहिंजी आवाज़ु अॻियां वधे पई, जहाँ तक मतिलबु जेतिरो बि वसी मुंहिंजी आवाज़ु वञे पई त उहे सभु ॿुधनि ऐं मुंहिंजी इन ॻाल्हि खे शेयर कनि, मुंहिंजे मैसेज खे शेयर कनि त पोयां न हटिजो। प्रिया कुमारी हाणे असांजो जेको मक़सदु आहे, सिंध जी आवाम जो जेको मक़सदु आहे, असांजे जीअण जो जेको मक़सदु आहे, उहो प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइणो आहे। त असीं पंहिंजी कोशिशुनि खां, पंहिंजी काविशुनि खां पोयां न हटंदासीं ऐं असीं ज़रूरु प्रिया कुमारी खे जल्द अज़ जल्द बाज़ियाब कराईंदासीं। सो मूंखे कमेंट सेक्शन में जवाबु ज़रूरु ॾींदा त तव्हांखे छा थो लॻे, प्रिया कुमारी जे बाज़ियाब न थियण जी वजह कहिड़ी थी सघे तव्हांजे अकॉर्डिंग, तव्हांजे नज़रिए सां। जवाबु मूंखे ज़रूरु ॾींदा, मां इंतज़ारु कंदमि। इनशाला जीअं ई मूंखे जवाबु मिलंदा पिया ऐं पंहिंजी नेक्स्ट वीडियो ज़रूरु अपलोड कंदमि। सो थैंक यू सो मच। हक़ मौजूद, GSN, GA लतीफ़।